मुद मंगल मैं संत समाजू मुद मंगल मैं संत समाजू जो जग जंगम तीरथ राजू जो जग जंगम तीरथ राजू जो जग जंगम तीरथ राजू मुद मंगल मैं संत समाजू जो जग जंगम तीरथ राजू जो जग जंगम तीरथ राजू मुद मंगल मैं संत समाजू मुद मंगल मैं संत समाजू तीरथ राजू संत समाजू बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत ता सभिनी जो स्वागत आ श्री गंगा धाम दरबार में जिते असां राम कथा जो सत्संग करे रहिया आहियूं। श्री रामचरित मानस मां मंगलाचरण हली रहियो, तंहिंखां पोइ वंदना शुरू थी। वंदना खां पोइ गोस्वामी तुलसीदास संत समाज जी वंदना थो करे। संत समाज ऐं संत समाज जी तुलना कई आ रामचरित मानस में तीर्थराज प्रयाग सां। तीर्थराज सभिनी तीर्थन जो राजा मञियो वियो आहे प्रयाग, जिते त्रिवेणी संगम आ। गंगा यमुना ऐं सरस्वती टई नदियूं मिलंदियूं आहिनि प्रयाग में। उते अक्षय वट भी आ, वट वृक्ष
उहो वण आहे ॾाढो पुराणो प्राचीन, उनखे त अक्षय चयो वेंदो आहे, जंहिंजो कॾहिं क्षय न थिए। औरंगज़ेब कोशिश कई हुई उन वण खे नष्ट करण जी, उनजी जड़ुनि में तेजाब विधो वियो, केमिकल्स विधा विया अंग्रेजनि जे बि द्वारा, पर वरी साओ थी वियो ऐं ओड़ो जोड़ो ई बीठो आहे। वो अक्षय वृक्ष, अक्षय वट, उहो उते आहे। माधव भगवान जो वास आहे उते, भगवान माधव विष्णु। ऐं उते भरद्वाज ऋषिअ जो बि आश्रम आहे। ऐं उते सोमेश्वर भगवान शिव जो भी वास आहे। वासुकी शेष नागन जो भी उते वास आहे। अहिड़े तीर्थराज प्रयाग जो वर्णन ॿुधण भी असांखे पवित्र करे छॾींदो। इन खां पहिरीं पाण ॿुधो कान्हे, केवल रामायण में ई असां जिक्र कयो आहे, न त सिंधियुनि कोन ॿुधो आहे प्रयाग जी महिमा, तीर्थराज। त इन मामले में मूंखे सिंधी थोड़ा ग़रीब लॻंदा आहिनि, अध्यात्म ऐं परंपराउनि जे मामले में। सभु न, पर अधिकतर, छो त जेका ॻाल्हि कॉमन न आहे त उन में त सभु ई अची वेंदा आहिनि न। त घटि में घटि असां सिमरण त कयूं तीर्थराज प्रयाग जो, जंहिंजी महिमा हिते ॿुधूं पिया था, कल्पना करे सघूं था कीअं हूंदो, छा हूंदो, वातावरण कीअं हूंदो। कॾहिं वञण जो प्रोग्राम बि ठाहे सघो था। कल्पवास थींदो आहे हर साल उते, माघ जे महीने में सॼो महीनो भर साधु संत ऐं गृहस्थी भी रहंदा आहिनि टेंट लॻाए करे। भगवान जी केवल भक्ति, ॿियो कुछ भी न। कथा भी थींदी आहे हिक अधु। त उन प्रयाग जी महिमा असां हिते ई श्रवण कयूं। माघ मकर गति रवि जब होई, तीरथ पति आव सब कोई। जॾहिं माघ जो महीनो अचे थो ऐं सूर्य मकर राशिअ में अचे थो, माना मकर संक्रांति थिए थी, तॾहिं हर कोई देव धनुज किन्नर नर तीर्थराज प्रयाग ते पहुचंदा आहिनि। ऐं सागदर मजहि त्रिवेणी, सादर सकल मजहि त्रिवेणी, उन त्रिवेणीअ में सनानु कंदा आहिनि ऐं आनंद प्राप्त कंदा आहिनि, मोद मंगलमयी आनंद प्राप्त कंदा आहिनि। पर तुलसीदास हिते संत समाज के तीर्थराज प्रयाग जी विशेषता उपमा थो ॾे कि संत समाज हलंदड़ तीर्थ आहे। ऐं संत समाज छो, हिकु संत भी अगरि सचो आहे, ना कोई गुरु ना कोई चेला, भीड़ में अकेला अकेले में मेला, अहिड़ो अगरि कोई सुजान संत आहे त उहो बि तीर्थ आहे। तीर्थ उनखे चइबो आहे जिते 7 शयूं हुजनि। जल हुजे जिते, नदी हुजे, नदीअ जो प्रवाह हुजे। तालाब सां तीर्थ न ठहींदो आहे, नदी हुजे, प्रवाह हुजे। कोई वृक्ष हुजे, वट वृक्ष हुजे, सदग्रंथ जो स्वाध्याय थींदो हुजे, कथा थींदी हुजे, कोई संत पुरुष बुद्ध पुरुष भी हुजे। तीर्थन में इहे मञा विया आहिनि कि इहे शयूं हुजण सां उहो तीर्थ थी वेंदो आहे। पर्वत हुजे, पहाड़ हुजे, संगम हुजे, ऐं ॿियो सभिनीनि जे लाइ सुलभ हुजे। त हाणे थोड़ो असां अगरि व्याख्या कयूं भाव सां, ॿाराणी व्याख्या, त असां हिन गंगाधाम दरबार खे भी तीर्थ ठाहे सघूं था। पहिरियों नदी खपे न, प्रवाह खपे न, त हिन जो नालो ई आहे गंगा।
गंगा धाम हिते प्रवाह आहे, हिते बीठल जल कान्हे। गंगा धाम में कुछ भी जड़ परंपरा कान्हे, सुम्हियल क्रिया कान थींदी आहे, निंड में कम कोन थींदो आहे, जागरूकता सां थींदो आहे। त हिते प्रवाह आहे गंगा जो, गंगा धाम जो प्रवाह आहे। हिते नदी थी वई, स्वच्छ भी थींदी आहे गंगा। हिते सफ़ाई ॾिसो आहे या कान्हे, वीचारनि जी भी सफ़ाई, वाणी जी भी सफ़ाई। गंगा छा कंदी आहे, पापनि खे जा पाप धोई छॾींदी आहे। हिते अगर कोई मलिन माण्हू अची भी वञे या कुछ मलिनता थिए भी, मान लो कॾहिं कॾहिं, त ये गंगा धाम उनखे प्रवाह में धोई छॾींदी आहे, वरी साफ़ करे छॾींदी आहे। त तीर्थ जो गंगा प्रवाह नदी हिते आहे ॿिए रूप में। अच्छा, पहाड़, पहाड़ त हिते कोई कोन्हे, पहाड़ वांगुरु शेप आहे हिते, आहे न शेप। ऐं पहाड़ जो ॿियो अर्थ आहे ऊंचाई। त हिते संतनि जी ऊंचाई आहे, संतनि जी ऊंचाई जेका उन्हनि कमाई कई आहे, आध्यात्मिक कमाई, उन जी उहा ऊंचाई हिते आहे। ॿियो तीर्थ ते हुजणु खपे सदग्रंथ, रामचरितमानस, उन जी कथा थी रही आहे। बुद्ध पुरुष संत हुजे, ते सभु संतनि जी चेतनाऊं हिते मौजूदु आहिनि। ऐं संगम हुजे, नदियुनि जो संगम हुजे, माना समन्वय हुजे। हिते समन्वय आहे, हिते तुंहिंजो मुंहिंजो कान्हे, हिते अलॻि अलॻि वीचारनि जो भी समन्वय करे कोशिश कबी आहे, सामंजस्य स्थापित थिए। ऐं बाक़ी रही ॻाल्हि सुलभ, त सभिनि खे सुलभ आहे, हिते कुछ भी दुर्लभ कान्हे। सत्संग में अचणो आहे, मथो टेकणो आहे, संत सां मिलणो आहे, सभु सुलभ अथव। पर भाग में हुजेव त, भाग में हुजे कंहिंजे, भाग में न आहे त पोइ दुर्लभ आहे। बाक़ी हितां जी तरफ़ां सुलभ आहे। त इहे असांजो गंगा धाम भी त हिकु तीर्थ आहे, असांजी श्रद्धा थी चए। सा भूमि जण हरिद्वार आ, जिते हरि कथा सां प्यार आ, खुद इंदो उते भगवान वा बुध ध्यान सां। सत्संग जी हित मौज बहारिया, जिन दर आया जलाया सजाया, सिरा ते निहारी कन शुकराना, जिन दर आया जलाया सजाया, सिरा ते
रखंदो करतारवा बुध ध्यान सां। जित संतन जो अस्थान वाए साध संगत जो प्यार वा खुद मह रखंदो करतारया बुध ध्यान सां। ओ करम खुदाया है तुझे मुझसे मिलाया है, तुझसे मिलके ही तो ओ तेरे संग यारा खुश रंग जिन दर आया तलाया सजाया से रात दिहाड़ी कन शुक्राना। तो ये स्थान असांजे लाइ तीर्थ जे समान आहे। जेसिताईं हुन तीर्थ ते वञण जो योग ठहे तेसिताईं असांजे लाइ त आहे मानसिक रूप में, श्रद्धा जे रूप में। तुलसीदास चए थो संत समाज चलतो फिरतो तीर्थराज प्रयाग आ। हाणे कीअं? राम भक्ति जहां सुरसर धारा सर से ब्रह्म विचार प्रचारा। संतन जे समाज में गंगा नदी कहिड़ी आहे, जमुना नदी कहिड़ी आहे ऐं सरस्वती नदी कहिड़ी आहे, उहो अचे थो। उहो ॿुधाए करे पाण इहो चवण थो चाहे तुलसीदास कि तीर्थराज प्रयाग खां बि मथे आहे संत समाज। उनमें विशेषताऊं वधीक आहिनि। राम भक्ति जहां सुर सरधारा। संतन जे विच में जेका भक्ति आहे, संत समाज में भक्ति त आहे, उहा गंगा आहे, उहा गंगा नदी। भक्ति संतन वटि त वञी बची आहे। आम माण्हूअ त भक्तिअ जो केवल मजाक ई उॾाए रखियो आहे। आम माण्हूअ जे लाइ, नई पीढ़ीअ जे लाइ भक्ति त माना पुराणे ज़माने जो माण्हू थी वियो ऐं पाण नए ज़माने जो थी वियो। इहो बि अखर अॼुकल्ह हलंदो आहे अंधभक्त, अंधी भक्ति। हिक ॿिए खे आरोप हणंदा आहिनि अलॻि अलॻि पार्टी वारा। हो हुनखे चवनि था अंधभक्त आहियो त हो चवनि तव्हां चमचा आहियो। त हाणे वरी बि उहो तय कनि कि चमचागिरी सुठी या अंधभक्ति सुठी। अंधभक्ति त सुठी न आहे, पर भक्ति श्रेष्ठ आहे। भक्तिअ जो अर्थ आहे कि असां झुकण लाइ तयार आहियूं। भक्तिअ जो अर्थ आहे कि असां कंहिं में श्रद्धा रखी करे, विश्वास रखी करे ऐं पंहिंजो पाण खे सौंपे छॾियो आहे। इहा आहे भक्ति। हाणे उहो मुंहिंजी पालना कंदो, उहो मुंहिंजी रक्षा कंदो। त संतन जे विच में भक्ति आहे तॾहिं त उहे संत ठहिया। तॾहिं त ॿियनि वांगुरु हू घुमनि फिरनि कान था। उन्हनि जे लाइ भक्ति, भॻवान जी भक्ति मायने रखंदी आहे। उहा भक्ति ज्ञान गंगा जे समान आहे। हाणे ॾिसो गंगा नदी जेका आहे सा किथां निकिती आहे? विष्णु भॻवान जे चरणनि मां। भक्ति भी निकती आहे विष्णु भगवान जे चरणनि मां। भक्ति उतां ई भगवान जे चरणनि सां ई भक्ति। गंगा खे शिव भगवान धारण कंदो आहे त भक्तिअ खे भी त भगवान शिव धारण कंदो आहे। कही शंभु अधिकारी पाई। ॿी ॻाल्हि,
गंगा शुद्ध करे छॾींदी आहे, भक्ति भी शुद्ध करे छॾींदी आहे। कोई अशुद्ध वञे, अशुद्ध माण्हू गंगा वटि वञे त गंगा उनखे शुद्ध कंदी, कचरो वचरो साफ़ कंदी। कोई अशुद्ध माण्हू भक्ति करे न त उनजे मल नाश थियण, मल धोपजी वेंदो, मल विक्षेप आवरण, भक्ति साफ़ कंदी, धुअंदी। ॿियो, गंगा में प्रवाह आहे, प्रबल प्रवाह। भक्तिअ में भी हिकु प्रवाह आहे जेका कल मल हरींदी आहे। त भक्ति जेका आहे सा गंगा जे समान आहे। संतन में इहा भक्ति गंगा आहे। हाणे सरस्वती कहिड़ी आहे? गंगा खां पोइ सरस्वतीअ जो वर्णन थो करे तुलसीदास। सरसई ब्रह्म विचार प्रचारा। संतन में जेको विचार हलंदो आहे, संतन जो समाज हुजे, तव्हां कल्पना कयो हूंदा आहिनि संत कुंभ जे मेले में या किथे ॿियनि अवसरनि ते मिलंदा आहिनि पाण में। सिंधी भी कॾहिं न कॾहिं मिलंदा, छो त पहिरीं त गोष्ठी थींदी हुई सिंधी संतनि जी बि। वरी किथे न जेके आहिनि विचारवान से मिलंदा पाण में, विचार कंदा, ब्रह्म जो विचार। बाक़ी जेके ॿिया नॉन सिंधी संत आहिनि उन्हनि में त अॼु भी आहिनि विचारवान। ब्रह्म जो विचार माना ज्ञान, उहो ई आहे सरस्वती नदी। छो त ब्रह्म भी निराकार आहे, सरस्वती भी अदृश्य रूप में हूंदी आहे, लुप्त हूंदी आहे। ब्रह्म जो विचार भी ॿुधाए न सघिबो आहे, बसि हिकु चिंतन कबो आहे। ब्रह्म विचार उहो प्रकट कोन कंदा आहिनि संत, पंहिंजो पंहिंजो निज विचार कंदा आहिनि ब्रह्म जे बारे में, निराकार परमात्मा जे बारे में। पर उहो आहे त सही, अगरि उन्हनि जे हृदय में आहे विचार त माना साधु समाज में उहा नदी आहे सरस्वती। हाणे सरस्वती किथां ई आई आहे? ब्रह्मा मां, ब्रह्मलोक मां। ब्रह्म जो ज्ञान भी ब्रह्मा वटां ई आयो आहे। उन अथर्व नाले हिकिड़े खे ॿुधायो हो ज्ञान, ब्रह्म ज्ञान, ब्रह्म जो ज्ञान ॾिनो हो। त ॿई उतां आया आहिनि। ॿियो, सरस्वती श्वेता, सफ़ेद वस्त्र धारणी, त ज्ञान भी प्रकाशमान, श्वेत, उज्जवल हूंदो आहे ज्ञान। ज्ञान में अगरि थोड़ो भी अज्ञान मिलावट थी वञे त उहो ॾाढो अशुद्ध थी वेंदो आहे, जेको कि अॼुकल्ह हली रहियो आहे। शुद्ध ज्ञान कोन बचियो आहे। शुद्ध ज्ञान में सांसारिक कामनाऊं, देहाभिमान, लोभ, एटीट्यूड, इहो सभु भी मिक्स थी वियो आहे। इन करे शुद्ध ज्ञान कोन बचियो आहे माण्हुनि में। शुद्ध ज्ञान त स्वच्छ थींदो आहे। त इहा आहे सरस्वती नदी। टी हाणे जमुना नदी कहिड़ी आहे? विधि निषेध में कली मल हरनी। जमुना नदी जो पाणी कारो थींदो आहे, पर भली कारो पाणी हूंदो आहे, उहा भी कर्म नाश करे छॾींदी आहे माण्हुनि जा। संतन जे विच में जेका चर्चा हलंदी आहे समाज खे खणी करे कि समाज में छा थी रहियो आहे, छा ख़राब थी रहियो आहे, छा सुठो थी रहियो आहे, छा थियणु खपे ऐं कीअं सुठो सुठो थी सघे थो, या उन जो विचार करण कि अॻे हीअं ज़मानो हो, हाणे ही ज़मानो आहे। इहो सभु विचार संतन जे विच में हलंदो आहे। उहो विचार ई आहे जमुना नदी। जमुना जो जल कारो थींदो आहे
तेन कर्मन में पोइ संसारिक ॻाल्हियूं अची थी वञनि त थोरो कारोपन अची थो वञे। इहा आहे जमुना नदी। त संत समाज में हाणे थोरी देरि लाइ पाण पंहिंजी मिसाल खणूं कि पाण ॻाल्हाईंदा आहियूं, कथा त हलंदी आहे, पर कथा में संवाद बि कंदा आहियूं पाण। त इन में जेॾी महिल पाण सभु शांत थी वेंदा आहियूं केॾी महिल, ऐं हू हटी वेंदो आहे मां ऐं मुंहिंजो संसार जो, ओॾी महिल उहा आहे सरस्वती नदी। ऐं जेॾी महिल संसार जूं ॻाल्हियूं कंदा आहियूं कि छा हली रहियो आहे संसार में, ख़राबु या सुठो, त उहा अची वेंदी आहे जमुना नदी। ऐं जेॾी महिल पाण भॼन ॻाईंदा आहियूं प्रेम सां, भाव सां, भक्तीअ सां, उहा हूंदी आहे गंगा नदी। त टिनिनि नदियुनि जो हिते बि संगम आहे। विचार, भाव, कर्म, पुरुषार्थ। विचार भी आहे पंहिंजी व्यास गद्दीअ में, पुरुषार्थ भी आहे, तॾहिं त कुझु न कुझु त थिए थो न सेवा, ऐं भाव भी आहे, हृदय सां जुड़ियल आहियो। या ईअं चऊं कोई भाव सां थो अचे, कोई वीचार सां थो अचे, कोई सेवा थो करे, अलॻि अलॻि मिलाए करे त त्रिवेणी त ठाहिनि था न। त संत समाज में इहा त्रिवेणी आहे। हाणे ही त टे नदियूं थी वयूं, ही टे नदियूं थी वयूं, पर वरी इन्हनि जो रूपक अञा थो ॾे तुलसीदास कि उते त्रिवेणी आहे जिते प्रयाग में, उते सरस्वती त नज़र अचे कान थी, त गंगा ऐं जमुना ॿ जेके आहिनि न उहे नज़र ईंदियूं आहिनि, ॿिन्हिनि जो अलॻि अलॻि पाणी नज़र ईंदो आहे। त संत समाज में उहा शइ कहिड़ी आहे? त तुलसीदास चए थो हरि हर कथा विराजित बेनी, शिव जी कथा ऐं राम जी कथा, या शिव जी कथा ऐं विष्णुअ जी कथा, इहा वेणी आहे संतनि जे विच में। संत कॾहिं ईअं कोन कंदा आहिनि कि या त शिव खे रुगो आदर ॾियूं या रुगो विष्णुअ खे आदर ॾियूं, जबकि ॿिन्हिनि जी कथा अलॻि अलॻि आहे, बिल्कुलु अलॻि अलॻि आहिनि। संत ॿिन्हिनि खे गॾु करण जी कोशिश कंदा आहिनि। रामचरितमानस में पहिरीं शिव जी कथा ईंदी, पोइ राम जी। त इहो आहे हिकु संगम या वेणी आहे, ॿ अलॻि अलॻि जल पाण में मिलनि। जीअं संत समाज में हरि हर कथा विराजत बेनी, या विराजमान हूंदी आहे कि अटपटो भी न लॻे, ऐं ॿिन्हिनि जी महिमा बराबरि प्रगट थिए, शिव जी ऐं विष्णुअ जी। संतनि में शिव कथा भी हलंदी आहे ऐं विष्णु कथा भी, भागवत पुराण भी हलंदो आहे। ॿई अलॻि अलॻि भी आहिनि, पर ॿई सुंदर भी लॻंदा आहिनि। ॿ अलॻि अलॻि धाराऊं हिक ई हंधि जीअं प्रयाग में आहिनि, तीअं संतनि में आहिनि। हरि हर कथा विराजत बेनी, सुनत सकल मुद मंगल देनी, जंहिंखे ॿुधण सां मंगल ऐं मोद प्राप्त थींदो आहे, प्रसन्नता प्राप्त थींदी आहे। चाहे शिव जी कथा ॿुधूं चाहे विष्णुअ जी, ॿई कथाऊं भीतरी आनंद ॾींदियूं आहिनि ऐं कल्याण कंदियूं आहिनि। हाणे अॻिते थो अचे उहो वट वृक्ष। संत समाज में उहो वट वृक्ष कहिड़ो, अचो उहो श्रवण कयूं। विश्वास अचल निज धर्मा, तीर
समाज सुखल मारा। सिया राम जय जय राम राम। सिया राम जय जय राम। बट विश्वास अचल निज धर्मा। बट विश्वास अचल निज धर्मा। तीरथ राज समाज सुकर्मा। तीरथ राज समाज सुकर्मा। बटो विश्वास अचल निज धर्मा। संतन जे समाज में जेको विश्वास आहे, अटल विश्वास आ परमात्मा जे प्रति, जंहिंखे कॾहिं कोई डगमगाए न सघे, उहो अचल विश्वास ई आहे वट वृक्ष। जंहिं वट वृक्ष खे औरंगज़ेब बि न हिलाए सघियो, तूफ़ान आंधी बि न हिलाए सघिया। संतन जो वो विश्वास, उन विश्वास खे कोई न डगमगाए सघियो। तो उन साधु समाज रूपी प्रयाग में वो विश्वास आहे अक्षयवट। जेको अक्षयवट आहे न असली वारो, उन जे लाइ त चवंदा आहिनि कि मारकंडे मुनीअ प्रलय जे वक़्तु दर्शन कयो हो। इहो वण तॾहिं बि हो, ऐं उन वण जे हिक पते ते नंढड़ो बालक विष्णु भगवान हो, उन जो दर्शन कयो हुअईं। उन वट वृक्ष जूं जड़ूं ॾाढियूं गहरियूं थींदियूं आहिनि, त संतन जो विश्वास बि पक्को हूंदो आहे। पर ॿी बि ॻाल्हि अचे थी कि विश्वास छा में? परमात्मा में त पोइ असांजे लाइ कहिड़ी शिक्षा आहे? संतन जो विश्वास छा में हूंदो आहे? निज धर्म में। हर कंहिंजो हिकु अलॻि अलॻि स्वधर्म आहे। भगवान कृष्ण भगवत गीता में चयो आहे न, स्वधर्मे निधन श्रेय। पंहिंजे धर्म में रही करे मरण भी श्रेयस्कर आहे ऐं पर धर्मो भयावह। पंहिंजो स्वभाव छॾे, पंहिंजो धर्म छॾे, पंहिंजो जेका परंपरा आहे उहा छॾे, ॿिए जे धर्म खे स्वीकार करणु भयानक आहे। मतलब अहिड़ी जॻह ते पहुचाए छॾींदो उहो असांखे, जिते असां भयभीत थी वेंदासीं, आख़िरीअ में अकेला पइजी वेंदासीं। बियाबान में जीअं कोई अकेलो रहिजी वञे, कंहिं मंडलीअ खे ॾिसी करे, कंहिं भीड़ खे ॾिसी, कंहिं ग्रुप खे ॾिसी घुसी त वञे ऐं ॾाढो ख़ुशि थिए कि मां नंढड़नि माण्हुनि खे छॾे वॾे ग्रुप में जुड़ी आहियां। पर अॻिते हली करे उहो ग्रुप उनखे चए, भाई हाणे तूं पंहिंजो रूम ॻोल्हे वठि, असांजी त व्यवस्था आहे। उहो सभु उनखे छॾे हलिया वञनि, पोइ हिनखे अहसासु थींदो कि मां पंहिंजो मूल छॾे करे ग़लती कई। अॼु मां हिन भयानकता में, निर्जन में अकेली आहियां। इहो हर उन सां थींदो जंहिं पंहिंजो धर्म छॾे ॾिनो। ख़बर पएनि नथी, हिननि खे त मजाक लॻी आहे माण्हुनि खे धर्म छॾणु, परंपराऊं छॾणु, राम कृष्ण जूं कथाऊं छॾे ॾियणु। हिननि खे नंढड़ी ॻाल्हि थी लॻे। टीजड़ी, ग्यारस, इहे सभु छॾणु ऐं जलेबियुनि ऐं ॿियनि पंथनि जूं नकली परंपराऊं, जेके ख़ुदि जूं ॻोल्हियल आहिनि, ख़ुदि जूं परंपराऊं, कि दादी की चप्पल पहना, ये दादी की चालीसा पढ़, जलेबी चालीसा, जलेबी आरती, जलेबी पुराण, ये पढ़। जेको माण्हू पंहिंजो सनातन धर्म छॾे करे ऐं इन्हनि पंथनि में वञे थो, उनजो कहिड़ो हश्र थींदो? जेको मूं ॿुधायो, अकेलो अकेलो रहिजी वेंदो।
माण्हू सम्झे छो नथो कि जंहिं धर्म में मां आहियां उहो श्रेष्ठ आहे, मूंखे कुझु बि चेंज करण जी ज़रूरत कान्हे। ऐं असां सिंधियुनि में त अञा वर्ण व्यवस्था कान्हे, कोई फ़र्क़ु कान्हे शूद्र जो या ब्राह्मण जो या क्षत्रिय या वैश्य। पोइ छो माण्हू धर्म छॾींदो आहे? ॿियनि त इन्हनि धर्म छॾियो कि भेदभाव उन्हनि खे लॻंदो हो कि असां सां भेदभाव थो थिए, धर्म छॾे करे कोई ईसाई थी वियो, कोई बौद्ध थी वियो। सिंधी छो पिया था कनि? ॾिसो, अगरि तव्हां हुननि पंथनि में बि वञो था, सम्झी विया न पंथ कहिड़ा आहिनि? वॾा वॾा ॾाढी भीड़ जिन वटि आहे, ऐं जिन जे लाइ चवंदा आहियो कि वाणी साॻी त वाणी आहे, सेम उहा ई त वाणी आहे। उहा ई वाणी आहे त पोइ ओॾा वञण जी ज़रूरत कहिड़ी? अगरि उहा ई आहे त गुरु ग्रंथ जी अगरि वाणी आहे त पोइ घुमाए करे छो? छो त माण्हू पंहिंजो धर्म छॾे ॾिनो थोरे स्वार्थ में, उहो ॿियो धर्म थी वियो, उहो चेंज थी वियो, उन्हनि जी वाणीअ में उर्दू अखर हूंदा आहिनि, पोइ उन्हनि में अगरि के विया त उन्हनि माना धर्म छॾे ॾिनो। पर जेके न विया उन्हनि जी जीत थींदी। इन जी मिसाल अथव, जेको काशीअ में मोदीअ काशी विश्वनाथ कॉरिडोर जो उद्घाटन कयो, उन वक़्तु सॼो देश न विदेशी बि ॾिसनि पिया कि भारत में छा थी रहियो आहे। हिंदू धर्म जो गौरव वधे पियो, हर हिंदू पाण खे गौरवान्वित पियो महसूस करे। जिन धर्म न छॾियो हो, जेके पंहिंजे धर्म ते अटल रहिया, निज धर्म में रहिया, भले उन्हनि खे माण्हुनि चयो कि पुराने ज़माने की है क्या, छोड़ आजकल ये चल रहा है, तब कोन वयूं, पंहिंजे धर्म सां जुड़ियल रहियूं। उन्हनि खे बि गौरव पियो महसूस थिए कि सॼी दुनिया अॼु ॾिसे पई थी कि हिंदू धर्म छा थींदो आहे। हिंदू धर्म केवल ॿाहिरां मजबूत न, भीतर सां बि उहो संपन्न आहे। खोखलो कान्हे ॿियनि वांगुरु केवल पैकिंग खणी अचनि, ही भीतर सां संपन्न आहे। जिन धैर्य रखियो, ऐं अञा ॾिसजो पंहिंजे देश में हिंदू धर्म जो केॾो सुंदर झंडो फहराइजे थो, त उन्हनि खे फ़ाइदो थींदो जिन पंहिंजो सनातन धर्म कोन छॾियो। थी सघेव त पंहिंजे घर में हिंदू धर्म जो झंडो फहराइण शुरू कयो। छा रुगो दरबारुनि में ई लॻंदो छा झंडो? घरनि में मना आहे छा? घर में नथो लॻाए सघिजे छा? तव्हां घर में छो नथा झंडो लॻाए सघो हिंदू धर्म जो? उहो झंडो ॾाढो वॾो कमु कंदो अथव। कोई ॿिए धर्म जो अगरि अची वेंदो न उन गलीअ में बि, उहो झंडो ॾिसी करे उहो चवंदो भाई हिते मूंखे थोरो हुन में रहणो आहे, मर्यादा में, छो त हिते हिंदू प्रबल आहिनि। ऐं एक्चुअल त सभु भारतवासी हिंदू ई त आहिनि, ही त पोइ कन्वर्ट थी विया। त उन्हनि खे किथे न किथे सुठो बि लॻंदो कि भाई झंडो ई आहे न, आख़िर ॻाढ़ो झंडो ई त ख़ुशी ॾींदो आहे, साओ थोड़े। जलेबियुनि जो आहे या झंडो कोई? हुननि जो अथव ब्रह्मा कुमारीज़ वारनि जो, जलेबियूं बि कंदियूं, झंडो ॿियो छा। उन झंडे में जलेबी ज़रूर हूंदी, बसि इहो मूंखे ख़बर आहे। झंडो जो कलर, भली कलर में बि ॾाढियूं धारियूं हूंदियूं, छो त सभिनि खे ख़ुशि करिणो आहे। पोइ हिकु जलेबी विच में हूंदी, भाई हीअ असां हमारा झंडा है। तव्हांखे ईंदड़ समय में ॾाढी ख़ुशी थींदी हिंदू थियण ते। तव्हां चवंदा बि कोन, माहौल ई अहिड़ो हूंदो। हींअर छा में तूं ख़ुशि थियनि? मैं जलेबी सत्संग में जाती हूँ। भैंसा झूठे सत्संग में जाती है? हाँ, वहाँ बड़े बड़े लोग आते हैं, पैसे वाले, डॉक्टर, वकील, त उन्हनि जो थींदो मुंहुं कारो। थी रहियो अथनि न, शुरूआत त थी वियनि न।
कुछ हितां कुछ हुतां, कुछ अस्तित्व जी खुदा जी। जलेबियूं वयूं पिसजी। भाई जेॾी महिल बरसाति पवंदी आहे न त जलेबियूं घिमजी वेंदियूं आहिनि। त ही घिमजी वयूं आहिनि जॾहिं न परमात्मा जी महर जी बारिश थी। निज धर्म ॾाढी वॾी शइ अथव। ॾाढा माण्हू इन लाइ धर्म छॾे ॾींदा आहिनि कि हींअर उन्हनि खे थोरो हू महसूस थींदो आहे, हीनता। ॿिए धर्म वारा ऑफर था ॾियनि कि असांजे धर्म में अचु त तुंहिंजो रुतबो वधी वेंदई। तूं भागीअ मां, हींअर तुंहिंजो नालो भागी आहे, पोइ तुंहिंजो नालो थी वेंदो आलिया भट्ट। हींअर तूं भागी आई न, पोइ तुंहिंजो नालो बारबी थी वेंदो, बारबी। भागीअ मां बारबी। हे भागी ख़ुशि कि मूंखे हाणे बारबी चवंदा। अरे तूं रहंदीअ त भागी न, उन सां छा थींदो नाले मटण सां। पर इहा बारबी वार कटाईंदी, पोइ थोरो पर्स खणंदी, पैसा बि मिलंदसि, ईसाई धर्म वारा ॾींदा आहिनि, पैसा बि वठि, नौकरी बि करायूं था, चई त छोकिरो बि ॾियूं। पोइ इहो सभु करे उहा आहे त भागी न, ॿाहिरां बारबी थी करे पोइ ख़ुशि थी। पंहिंजे धर्म में निभागी बि सुठी, पराए धर्म में बारबी भी बेकार। छो त जेको परमात्मा असांजे लाइ निश्चित कयो आहे धर्म, उन में मरण बि श्रेयस्कर आहे। ऐं अलाए कीअं असांखे हेसि ताईं पहुचायो अथई पंहिंजे धर्म में। धर्म मटण सां असांजो हू कोन मटिजी वेंदो। ऐं ॾिसो, भॻवानु कॾहिं बि अन्याय कोन कंदो आहे। अगरि कोई हिन जन्म में ग़रीब घर में पैदा थियो त ॿिए जन्म में उहो अमीर घर में पैदा थींदो। ऐं जेका जेका हुनजी इच्छा आहे, उन जूं सभु इच्छाऊं हर जन्म में पूरियूं थींदियूं वेंदियूं। असां सभु चइनिनि वर्णनि में घुमी चुका आहियूं। अमीरी, ग़रीबी, दुकानदारी, सभिनि घरनि जा असां भोग भोगे करे आया आहियूं। त असांखे ज़रूरत कहिड़ी आहे हिते चेंज करण जी, मटण जी, भागीअ मां बारबी थियण जी। ऐं जलेबियूं बि इहो ई कंदियूं आहिनि। तू टिकाणे छोड़ दे, टिकाणों में ज्ञान नहीं है, हमारे में देख। हाणे कहिड़ो ज्ञान ॾेखारींदियूं आहिनि ख़बर अथव? ये सूट मेरा देखो, ये बूट मेरा देखो, ये चप्पल दादी की देखो, ये पर्स दादी का देखो, जैसे हो कोई हीरोइन बॉम्बे की। पोइ हीअ बि वेंदी, पोइ थोरो नकल करे ईंदी, थोरो सिखी ईंदी वॾो वॾो ॻाल्हाइण, पोइ गानो ॻाईंदी, मित्रों में तो जलेबी बन गई, मित्रों में तो जलेबी बन गई, जलेबी बन के कैसी ठन गई, ये पर्स मेरा देखो, ये ड्रेस मेरी देखो, जैसे हो कोई हीरोइन बॉम्बे की। दादी चवंदसि मूंसां थी तुलना करी, तू बॉम्बे जी कोन आई, तू बैरागढ़ जी आई, हल हीरोइन आई पर बैरागढ़ जी। हीअ चवंदी हा हा दादी, मूंखे बैरागढ़ जी रहण ॾियो। इहो सभु थी रहियो आहे निज धर्म छॾे करे। इहा मूर्खता न आहे त ॿियो छा आहे? तुलसीदास चए थो कि जेको माण्हू निज धर्म में अटल विश्वास रखे थो, उनखे कोई नथो को नुक़सान पहुचाए सघे। उहो अक्षय वट वांगुरु अचल बीठो हूंदो। ऐं संतन वटि इहो ई आहे, पंहिंजे धर्म में अटल विश्वास, भरोसो कि मुंहिंजो धर्म श्रेष्ठ आहे। मां सिंधी घर में जनम वरितो आहे, मां भाग्यशाली आहियां। सिंधी धर्म में बि मूंखे सत्संग मिलियो, मां भाग्यशाली आहियां। इहो भरोसो हुजणु खपे, अटल विश्वास।
तीर्थराज समाज सुकर्मा। एक पेरी भजन गायूं, तहां भी छा याद कंदा। हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण। सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण। जिन्हें संसार सागर से उतर कर पार जाना है। जिन्हें सारे सागर से उतर कर पार जाना है। जिन्हें संसार सागर से उतर कर पार जाना है। उतर कर पार जाना है। उन्हें सुख के किनारे पर लगाती रोज रामायण। उन्हें सुख के किनारे पर लगाती रोज रामायण। हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण। कहीं छवि विष्णु की बाकी, कहीं शंकर की है झांकी। कहीं छवि विष्णु की बाकी, कहीं शंकर की है झांकी। कहीं शंकर की है झांकी। हृदय आनंद झूले पर, हृदय आनंद झूले पर झुलाती रोज रामायण। हृदय आनंद झूले पर रोज रामायण। हमें निज धर्म पर
भर में कभी गीता की गंगा में, कभी वेदों के सागर में, कभी गीता की गंगा में, कभी गीता की गंगा में, कभी रस बिंदु में मन को डुबाती रोज रामायण, कभी रस बिंदु में मन को हमें निज धर्म पर चलना सिखाती रोज रामायण, सदा शुभ आचरण करना सिखाती रोज रामायण। त बट विश्वास अचल निज धर्मा, पंहिंजे निज धर्म में रहण संतन जो इहो ई आहे अक्षय वट। अक्षय वट तीर्थ राज समाज सुकर्मा, उन्हनि संतनि जे द्वारा जेके सुठा कर्म थियनि था, कॾहिं भंडारो, कॾहिं वर्सियूं, कॾहिं समाज जे भले लाइ कोई यज्ञ, उहो ई आहे उन तीर्थराज प्रयाग जो समाज। तीर्थराज प्रयाग जो हिकु समाज आहे, पाण ॿुधोसीं, उहो ई सभु संतनि वटि जेके सुठा कर्म थियनि था, उहो तीर्थराज जो समाज आहे। सभई सुलभ सब दिन सब देसा, हो तीर्थराज प्रयाग त हर कंहिंखे नसीब कान्हे। अॼु ताईं विया आहियो छा? ॼण कोन विया आहियो। असां विया आहियूं, तव्हां कोन विया आहियो माना सुलभ कान्हे न। पर ही समाज तव्हांखे सुलभ आहे सत्संग जो। सेवत सादर समन कलेसा, जेको सादर आदर ॾेई करे संत समाज जे सत्संग जो लाभ वठे थो, उन जा क्लेश नाश था थियनि। अविद्या, राग, द्वेष, अभिनिवेश ऐं ॿियो अस्मिता, है न, 5 क्लेश ये नाश था थियनि, जेको सत्संग जे में टुॿी थो हाणे, सत्संग जी त्रिवेणीअ में जेको टुॿी थो हाणे। त असां कुझु या ॿुधीसीं चर्चा संत समाज जी तुलना तीर्थराज प्रयाग सां, जेका गोस्वामी तुलसीदास शुरूअ में कई आहे। अकथ अलौकिक तीर्थ राऊ, देई सद्य फल प्रगट प्रभाऊ। हिन संत समाज रूपी तीर्थराज जो जेको प्रभाव आहे उहो अलौकिक आहे, जेको तत्काल फल थो ॾे। त हुन तीर्थ ते वञो, तीर्थ यात्रा करे अचो, त शायदि पोइ कॾहिं नज़र अचे कि हुन तीर्थ ते वञण जो ई फल मिलियो हो। पर सत्संग जे तीर्थ में तव्हां ओॾी महिल ई महसूसु कंदा, तत्काल। जीअं तव्हां आया आहियो, तव्हां सत्संग ॿुधव, तव्हां सत्संग ॿुधण सां गॾोगॾु ई हिकु आनंद महसूसु कंदा, ऐं जेॾी महिल वेंदा त तव्हांखे महसूसु थींदो कि केवल अचण सां ई, पोइ जो न, जलेबियुनि जो त पोइ जलेबी छा कंदियूं आहिनि, हींअर जटिल करे छॾनि, जलेबी ठाहे छॾनि, जीवन निचोड़े छॾनि ऐं हिकु आश्वासन ॾींदियूं आहिनि कि तव्हांखे पोइ फल मिलंदो। पोइ तुलसीदास चए थो हिन तीर्थ में, सत्संग जे तीर्थ में ओॾी महिल ई, अगरि तव्हांखे न मिले, मान लो जेको मां चवण थो चाहियां, सत्संग जो फल, आनंद, त या त गड़बड़ तव्हां में आहे, या त अचिजो ई न, तव्हांजे लाइ सत्संग कोन्हे। जंहिंखे न आनंद अचे टुॿी हणण में, ॾिसो हेसि ताईं अगरि तव्हां अची विया त इहो थियो किनारे ते पहुचणु, उन त्रिवेणी जे किनारे ते सत्संग श्रवण करणु, इहो थियो अंदरि घुसणु। पर जेॾी महिल तव्हांखे आनंद जी प्राप्ति थी त सम्झो तव्हां टुॿी हणी वरितव।
तत्काल दे सद्य फल प्रगट प्रभाव, इन जो प्रभाव प्रगट आ प्रत्यक्ष आ आनंद ॾींदो आहे सत्संग। त हिते सत्संग जी समाप्ति। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।